Ask Mufti Mujib Rahman. छा तहजुद नमाज़ लाइ निंड करणु ज़रूरी आहे या न? अगरि कोई जाॻंदो रहे छा उन जी तहजुद नमाज़ थी वेंदी या न? थी वेंदी साईं, बिल्कुलु। निंड करणु तहजुद नमाज़ जे लाइ ज़रूरी न आहे। छा फजर नमाज़ जे लाइ सुम्हणु ज़रूरी आहे? न, वक़्तु थी वञे पढ़ो। घणा अहिड़ा बि त मुस्लमान आहिनि न जेके सॼी राति सुम्हंदा न आहिनि, फजर नमाज़ अची करे पढ़ंदा आहिनि। हालांकि फजर नमाज़ तमामु मुस्लमान सुम्हण खां पोइ पढ़ंदा आहिनि। त हर नमाज़ जो जेको आहे टाइम टेबल आहे। तहजुद नमाज़ जो जेकॾहिं वक़्तु थी वियो आहे न, तव्हां भले सुता न आहियो। हे माण्हुनि काफ़ी मुस्लमान खे ग़लति फ़हमी आई आहे त राति जो तूं सुतो न आहियो, तुंहिंजी तहजुद नमाज़ ई हाणे न आई। अरे भाउ, किथे लिखियलु आहे इहो? ॾिसो, हर हिकु शइ जे लाइ उनजो टाइम हूंदो आहे। ज़ोर, हाणे जुमो नमाज़ न, हाणे जुमे नमाज़ जो टाइम आहे त तव्हां सभु आया आहियो। कॾहिं ईअं थियो आहे भला असर टाइम सभु अचो साईं जुमो हाणे असांखे पढ़ा? हर कंहिंजो टाइम टेबल आहे न, रुटीन आहे हर कंहिंजी। त तहजुद जेको अफ़ज़ल टाइम आहे उहो राति जो 3 हिसो आहे। हाणे तव्हांजो साईं राति जो 3 हिसो कीअं शुमारु कयो वञे? सिज जंहिं टाइम लहे थो, आसान हिकिड़ो ॿुधनि, आसान सभु आहे। सिज जंहिं टाइम लहे थो न, हितां खां ॾिसो हाणे टाइम घणो थियो आहे? 7 थिया आहिनि। हाणे 7 खां वठी करे कलाकु ॻणणु शुरू कयो, जेसि ताईं सिज उभरे नथो। 7 बजे सिज लथो बिल फ़र्ज़, ऐं 6 बजे सिज उभरे थो। हाणे इहे घंटा ॻणियो, इहे घंटा 10 थियनि था या 9 थियनि था? 9 थियनि था न, पोइ शुमारु कंदा वञो। इन जो 3 हिसो हिकिड़ो थो बीहे। 7, 8, 9 इहो 1 हिसो। 11, 12, 1 हे ॿियों हिसो। 1 खां वरी अॻिते 1, 2, 3, 3.5 या 4 इहो राति तहजुद जो 3 हिसो आहे। ऐं अफ़ज़ल वक़्तु इहो ई आहे। ऐं अफ़ज़ल वक़्तु इहो ई आहे। सुम्हण कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरु न आहे। जेकॾहिं कोई बि मुस्लमान इशा नमाज़ खां बाद में जाॻंदो रहियो हता की राति जा 2 थी विया या 3 थी विया, हाणे जेकॾहिं तहजुद नमाज़ पढ़े थो, इहो कामिल तहजुद जो हिनखे सवाबु मिलंदो। बाक़ी इहा जेकी ग़लति फ़हमी न, इहा ज़हन मां कढी छॾनि मुस्लमान त सुम्हणु ज़रूरी आहे। सुम्हणु ज़रूरी न आहे साईं। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। अगरि कपिड़नि खे पलीती लॻल हुजे त 3 दफ़ा धोअण खां पोइ बि उन जा निशान न वञनि, छा उन सूरत में कपिड़ा पाक रहंदा या न? कंहिं क़िस्म जो कोई पलीती लॻल आहे, उनखे 3 मरतबा धोई करे ऐं निपूड़बो कपिड़े खे। हे कपिड़ो आहे मसलन तौरु, कंहिं नौजवान खे तड़ पियो आहे, इंज़ाल वारो तड़ पियो आहे, त हे कपिड़ो आहे। हाणे हिन कपिड़े खे धोइणो पवंदो। घणा मरतबा? 3 मरतबा पाणी विझी करे हिन कपिड़े खे, पोइ हिनखे थोरो मटे करे हे 1 दफ़ो निपूड़णु, हे 1 आहे, 1 दफ़ो धोअणु, वरी हिनखे खोले छॾियोसि, वरी पाणी हिन में मथां टांकी हलायोसि, वरी हिनखे थोरो मटे करे वरी हाणे हिनखे ॿियों दफ़ो निपूड़ियोसि, हे 2, वरी 3 मरतबो वरी पाणी हिन ते वायोसि, वरी हिनखे थोरो मटे करे वरी हिनखे निपूड़ी छॾियोसि। हाणे 3 मरतबनि धोअण खां बाद में बि जेकॾहिं हिन कपिड़े जे मथां पलीती जा असरात वरी बि बीठा आहिनि, असरु बीठो आहे, निशान बीठा आहिनि, त हे कपिड़ो पाक नमाज़ पढ़ी सघो था। कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। शर्त आहे 3 मरतबा धोअणु। छाजे करे कंहिं नौजवाननि खे जॾहिं इंज़ाल पवंदो आहे न, शैतानी तड़ पवंदो आहे न, पोइ उन कपिड़े खे 6 दफ़ा धोअण खां बाद में बि निशान न वेंदा, त सिर्फ़ु साईं 3 दफ़ा धोअण सां कपिड़ो पाक थी वेंदो आहे। 3 मरतबा धोई करे ऐं निपूड़ण सां कपिड़ो जेको आहे पाक थी वेंदो आहे। ऐं इन सां गॾो गॾु हिकिड़ो ॿियो बि मसइलो ॿुधाए छॾियां। सियारे जे मौसम मां कॾहिं कंहिं नौजवान जा कपिड़ा धोतल न बि हूंदा आहिनि, राति जो इंज़ाल थी वियो, राति जो इंज़ाल थी वियो, हाणे सुबुह सां ॾिसो त फजर नमाज़ लाइ ॿियो कपिड़ो बि न आहे। हाणे जेको कपिड़ो पलीत थियो आहे न, उन सिर्फ़ु टुकड़े खे 3 मरतबा धोअण सां बाद में इहो ई कपिड़ो तव्हां पाए सघो था। नमाज़ लाइ कोई मसइलो न आहे। घणा साथी चवंदा आहिनि साईं, न कपिड़ो जेको आहे त सर जेकी पलीती आहे न, उहो पलीती जो हुकुम सिर्फ़ु पलीती लाइ आहे बसि। कपिड़े जे हिन हिसे खे जेकॾहिं पलीती लॻी आहे न, त कपिड़ो हे पासो पलीत आहे। कंहिं चयो हे सॼो कपिड़ो पलीत आहे? पलीत सिर्फ़ु जंहिं टुकड़े खे लॻी आहे न, सिर्फ़ु उनखे 3 मरतबा धोअण सां ऐं निपूड़ण सां उहा पलीती दूरि थी वेंदी ऐं कपिड़ो जेको आहे पाक थी वेंदो। हाणे तव्हां नमाज़ बि पढ़ी सघो था, इन खां अलावा ॿियूं नमाज़ूं बि पढ़ी सघो था, जेसि ताईं तव्हांजो इहो कपिड़ो जेको आहे पाक रही। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। छा साईं बेड या खट जे मथां नमाज़ पढ़णु जाइज़ आहे या न? नमाज़ न आहे जाइज़ साईं। खट हुजे
या अहिड़ी तरह बेड आहे, इन जे मथां नमाज़ न थींदी जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान पढ़ी आहे नमाज़ मोटाईंदो। छाजे करे? इन में ज़मीन जी सख़्ती महसूसु नाहे थींदी। सजदो तव्हां कयो, उन में ज़मीन जी सख़्ती महसूसु थींदी, तव्हांजो सजदो थींदो। हाणे असांजो जेको फोम आहे, बेड आहे, उहो त सॼो फोम आहे न, उनजे मथां जेकॾहिं सजो तव्हांजो सजदो हेठि लहंदो वेंदो त इहो सजदो अदा न थींदो, इहो सजदो अदा न थींदो। ऐं सजदो अदा न थियो त नमाज़ बि न थींदी। त खट या बेड, ॾिसो कोई माण्हू चए त साईं कहिड़ो सुवालु आहे, सवाल थी सघे थो, सवाल थी सघे थो, सवाल जी कहिड़ी बि नोयत थी सघे थी। त कॾहिं अहिड़ी मजबूरी अची वेंदी आहे, कॾहिं मुशक़त अची वेंदी आहे, तव्हां चओ साईं असांजे यादि त इहा बिल्कुलु न ईंदी, तव्हां सां न ईंदी, कहिड़ी ख़बर ॿिए कंहिं इंसान सां अची, किथे ज़्यादा बारिश थी पई जो खट खां अलावा ॿी का जॻह बि न आहे, हेठि रुॻो पाणी पाणी आहे, पोइ बंदो काॾे वेंदो, पोइ बंदो नेठि काॾे वेंदो? त अहिड़ी नोयत निकिरी सघे थी त खट ते बेड ते नमाज़ न थींदी। छाजे करे? इन ते ज़मीन जी सख़्ती महसूसु नाहे थींदी, ऐं ज़मीन जी सख़्ती सजदे में महसूसु थियणु इंतिहाई ज़रूरी आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। हिकु शख़्स पंहिंजी घरवारी सां कसम खयो त आउं तोखां पोइ ॿी शादी न कंदुमि। हाणे इहा घरवारी हिनखे छॾे वई आहे, छा इहो ॿी शादी करे सघे थो या न? कसम छो खई पोइ? कसम खे न, इहो मथे ते चाढ़णु आहे औरत खे, इहो औरत खे मथे ते चाढ़णु आहे त कसम खणां थो तोखां बग़ैर मां ॿी शादी न कंदुमि। हाणे चए थो उहो घरवारी बि छॾे वई, हाणे काॾे वञा, हाणे छड़ो वेठो हुज, कीअं फ्री आहीं? चए पियो न कंहिं टाइम त जनाज़ो पढ़ाइण साईं असांखे बि ईंदो आहे, मुलनि जी हाणे ज़रूरत न आहे। हा, निकाह पढ़णु असांखे बि अचे थो, मुलनि जी ज़रूरत न आहे। ॾिसो कीअं जेको फ्री आहीं, कीअं मौलवी वटि फ्री आहीं। त सभु मसइला बाबा इस्लाम जेको आहे न, इस्लाम जी जेके ॻाल्हियूं आहिनि दीन, उहे अहले इल्म खां पुछा करणियूं पवंदियूं, अहले इल्म खां पुछा करणियूं पवंदियूं। अगरि जेकॾहिं कोई नथो करे त उहो हलाकु थींदो। कोई मसइलो न आहे साईं, जेकॾहिं घरवारी सां 10 कसम खया अथई न त बि कोई मसइलो न आहे। कसम कंहिं बंदे कयो, बिलफर्ज़ क़ुर ते खयो, क़ुर ते, क़ुर पियो न, घरवारी कीअं चई बाबा हिन क़ुर ते तोखां अलावा ॿी कंहिं बि औरत सां मां निकाह न कंदुमि, हिन क़ुर ते। त हाणे जेकॾहिं घरवारी छॾे वियसि, जीअं हिन बुज़ुर्ग खे छॾे वई, त हाणे छा करे? हाणे 10 मिसकिननि खे सुबुह शाम मानी खाराए ॿियो निकाह करे सघे थो। हलो बाबा, हे कफ़ारो आहे। हा, मौलवी वटि न अचे त पोइ तूं गुमराह थी आहे। त वाह, जेकॾहिं कोई क़ुर ते कसम कंहिं बि बंदे खयो न, त उन कसम खे टोड़ण जो कफ़ारो आहे। कफ़ारो छा आहे? त उन कसम खां हटण जे लाइ 10 मिसकिननि खे सुबुह शाम तूं मानी खाराईंदे, 10 मिसकिननि खे सुबुह शाम मानी खाराए करे, ऐं इनशाअल्लाह 3 ॾींहं ते तूं शादी करबी, कोई बि मसइलो न आहे। जेकॾहिं कोई चए साईं मूंखे पैसा बि न आहिनि, 10 मिसकिन खे नथो कराए सघां, ॾिसो इस्लाम वरी बि गुंजाइश कढी। मतिलबु अहिड़ा फ़क़ीर हुजनि जंहिंखे 10 मिसकिननि जे मानी खाराइण जी वुसत बि न आहे, इस्लाम अञा आसान हिकिड़ो तरीक़ो बयानु कयो। उहो छा? 3 ॾींहं मुसलसल रोज़ा रखो, कसम जो कफ़ारो थी वियो। 3 ॾींहं मुसलसल रोज़ा रखो, कसम जो कफ़ारो थी वियो। त इस्लाम इंतिहाई आसानी मुसलमाननि जे लाइ बनाई आहे। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेकॾहिं मोबाइल तां क़ुर पाक जी तिलावत कई वञे त छा उनजे लाइ वुज़ू ज़रूरी आहे? बिल्कुलु ज़रूरी आहे। कोई बंदो मोबाइल ते क़ुर हकीम पढ़े थो न, त उते वुज़ू इंतिहाई ज़रूरी आहे। क़ुर हकीम जी आयत ला युमस्सुहु इल्लल मुतहरुन, क़ुर खे हथु न लायो मगर तव्हां पाक हुजो, ऐं पाकाई बि कहिड़ी? जनाबत खां बि पाक, ऐं अहिड़ी तरह वुज़ू बि थियलु हुजे। वुज़ू कहिड़ो? जेको नमाज़ वारो आहे। जेकॾहिं कोई बि टच मोबाइल ते क़ुर हकीम जी तिलावत थो करे, टच मोबाइल ते क़ुर हकीम जी तिलावत करे थो, त उनजे लाइ ज़रूरी आहे त उनखे वुज़ू थियलु हुजे। नमाज़ वारो वुज़ू साईं, मज़ा चयो साईं बसि मां पाक आहियां, उहो जनाबत वारो मूंखे तरण न आहे। न न, वुज़ू जेको नमाज़ वारो आहे न, उहो ज़रूरी आहे। छाजे करे? क़ुर जे कंहिं बि हिकिड़े जुमिले खे मुस्लमान उन टाइम हथु न लाहे जंहिं टाइम उनखे वुज़ू न हुजे। पोइ चाहे उहो किताब जेको आहे क़ुर, पोइ चाहे उहो वर्क जे अंदरि हुजे, चाहे नंढे टुकड़े जे अंदरि आयत लिखियलु हुजे, चाहे नंढे बुक जे अंदरि उहा आयत लिखियलु हुजे, चाहे उहा आयत मोबाइल जे अंदरि हुजे, पर उनजे लाइ ज़रूरी आहे
बंदो नमाज़ वारो वज़ू करे बाद में उन क़ुर खे तिलावत करे, पोइ चाहे किताबी शिकिल में करे, बुक ते क़ुर लिखियल आहे उते पढ़े, मोबाइल में लिखियल आहे उते पढ़े, कोई बि मसइलो न आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वज़ू न हुजे त छा उन सूरत में आज़ान ॾेई सघूं था या न? बिना वज़ू जे आज़ान थींदी या न? बिना वज़ू जे आज़ान थी वेंदी कंहिं हद ताईं, बाक़ी आज़ान वज़ू सां आज़ान ॼण इंतिहाई बहितर अमल आहे। बाक़ी मजबूरी या मुशक़त आहे, 3-4 मिंट मथे थी विया आहिनि, मोज़न साहिब खे लेट थी वई, इन एतबार सां जेकर उन आज़ान चई आहे, बग़ैर वज़ू जे आज़ान उन चई आहे, त उहा आज़ान जेको आहे कंहिं हद ताईं थी वेंदी। पोइ बि उलमा इंतिहाई बहितर अमल बयानु कयो आहे त वज़ू करे बाद में आज़ान ॾिनी वञे। ॾिसो हिन में फ़र्क़ु अथव। जेको मां पहिरियों ॻाल्हि कयमि न, क़ुर खे हथु न लाहियो, इन जे अंदरि ऐं आज़ान जे अंदरि फ़र्क़ु आहे। मथां कोई साथी चए साईं पहिरियों तव्हां इहा ॻाल्हि कई त क़ुर खे हथु लाहियो न वज़ू खां बग़ैर, हाणे चओ था आज़ान बग़ैर वज़ू खां ॾेई सघो था। इन जे अंदरि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। बग़ैर वज़ू खां क़ुर बंदो पढ़ी सघे थो। मूंखे वज़ू न आहे न, मां पढ़ी सघां थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। क़ुर जो केतिरो बि हिसो मां पढ़ी सघां थो बग़ैर वज़ू खां। पर इस्लाम ॿुधायो त क़ुर खे जंहिं टाइम हथु लाहींदे उन में वज़ू हुजणु ज़रूरी आहे। बाक़ी यादि पढ़ण जो कोई मसइलो न आहे। हाणे असीं आज़ान बि त यादि ॾींदा आहियूं न, इन में अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, त इहो असां अल्फाज़नि जे मथां हथु नथा रखूं, बल्कि ज़बान सां असां इहे अल्फाज़ पढ़ूं था। त उन में जेकॾहिं कोई बि मजबूरी जी हालत में बिना वज़ू जे आज़ान चई त कोई बि मसइलो न आहे, आज़ान थी वेंदी। वरी बि बहितर आहे वज़ू करे पोइ आज़ान चवी। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मोबाइल फ़ोन तां ख़ुतबो ॾिसी करे पढ़ी सघूं था या न? पोइ चाहे उहो ख़ुतबो ईद जो हुजे या निकाह जो हुजे या जुमे जो हुजे, मोबाइल ते कंहिं मुस्लमान खे, कंहिं बि मौलवी साहिब खे या हाफ़िज़ साहिब खे जुमे जो ख़ुतबो नथो अचे, त पहिरियों ॾिसो किताबु खणंदा न हथ में, जुमे जो ख़ुतबे जे लाइ किताबु खणंदा, अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नुमिनु बिही। पर जेकॾहिं किताबु नथो खणे, को मौलवी साहिब मोबाइल खणी करे ख़ुतबो पढ़े थो, उन ते लिखियलु आहे अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु, बिल्कुलु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। निकाह जो ख़ुतबो पढ़ाए थो, मौलवी साहिब मोबाइल तां ॾिसी करे ख़ुतबो पढ़े थो, बिल्कुलु जाइज़ आहे, कोई बि मसइलो न आहे। ईद जो ख़ुतबो पढ़ाए थो, मौलवी साहिब मोबाइल खे ॾिसी करे उन में ख़ुतबो लिखियलु आहे, त कोई बि टेंशन न आहे साईं। मक़सदु आहे ख़ुतबे खे पढ़णु, पोइ चाहे तव्हां किताब तां पढ़ो या चाहे तव्हां मोबाइल तां पढ़ो। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।